अस्सलाम वालेकुम। मुझो नालो बाशू कली आहे। अवां मुझो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। गुज़िरियल ॾींहुं बाबुल खान भयो जे पुट अल्ताफ़ भयो जी गाड़ी जैकबाबा जे बाईपास खां जेका रोकी वई, जेका सरकारी वीगो ऐं शिकारपुर खां जेका पुलिस मोबाइल जेका हिनखे प्रोटोकॉल ॾिनी वई हुई, उनखे जेको आहे रोकण खां बाद में तलाशी में जेको वॾो ख़तरनाक असलो ऐं जेको आहे हज़ारे गोलियूं जेको हुतां बरामद थियूं, जेके ॿुधायो वञे थो त बलूचिस्तान मां स्मगलिंग करे उहे जेको कचे जा जेके धाड़ेल आहिनि उन ते पहुचायो वञे पियो। हीउ सिर्फ़ु पहिरियों भेरो न, हुननि जो जेको हमेशह इहो धंधो ऐं किर्त रही आहे ऐं हमेशह जेको आहे सान्यावंदनि ऐं दानिश्वरनि ऐं सहाफ़िन पारां इहो हमेशह दाहियो आहे। इहो चयो वियो आहे त हीउ जेको धाड़ेल राज आहे, हिन जे पोयां नवाबनि जो हथु आहे, सरदारनि जो हथु आहे ऐं इहे ई जेको आहे हिन में सिंध में जेको आहे धाड़ेलनि जी जेका पालना कनि पिया, उन्हनि जी निशोनुमा थिए पई। उन्हनि खे जेको आहे ख़तरनाक क़िस्म जो असलो उन्हनि ताईं उहे पहुचाइनि पिया, जंहिंजो पाण कुझु वक़्तु अॻु में जॾहिं कंदकोट कश्मीर जो दौरो कयो हुयो वज़ीर आला सिंध, उन पाण हैरानगी जो इज़हार कयो हुयो त हीउ जेको आर्मी वटि असलो हुजणु घुरिजे, उहो असलो हिननि धाड़ेलनि वटि कीअं पहुतो आहे। सो इहो धाड़ेलनि खे असलो पहुचाइण वारा जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, MP आहिनि, वज़ीर आहिनि ऐं उन्हनि जा जेके वाठा आहिनि, उन्हनि जा सहूलियतकारी जो किरदारु जेको सिंध हुकूमत जेका करे पई, उहे ई पहुचाइनि पिया, जेको गुज़िरियल ॾींहुं ज़ाहिर थी पियो। पर उन खां बाद में जेको मीडिया में जेको प्रेशर आयो, उन खां पोइ मजबूरी तौर ते जेको आहे त सिंध हुकूमत पारां बाबुल खान भयो खां इस्तीफ़ा वरिती वई ऐं उन्हनि इस्तीफ़ा ॾेई करे वरी इहो मुतालबो कयो त जेसि ताईं मुंहिंजे मथां इहो जेको लॻल इल्ज़ाम आहे, इहो जेको आहे त शफ़ाफ़ तरीक़े सां ख़तमु नथो थिए, जांच करे इनखे ख़तमु नथो कयो वञे, तेसि ताईं मां ॿीहर वरी जेको आहे काबीना जो हिसो कोन थींदुमि। हाणे सिर्फ़ु ॻाल्हि इस्तीफ़ा ताईं बि कोन आहे ऐं उन गिरफ़्तारी ताईं बि कोन आहे, छो जो बाबुल खान भयो जो पुटु अल्ताफ़ भयो जेॾी महिल गिरफ़्तार थियो, उनखे कल्ह मंझंदि जो जॾहिं FIR दाख़िल थी वई, 8 ॼणा गिरफ़्तार थिया हुया। 8 मां हिन जे पुट खे छॾे करे बाक़ी 7 ॼणनि जे मथां FIR दाख़िल कई वई ऐं जेका पुलिस मोबाइल हुई, उन पुलिस मोबाइल खे बि रिलीज़ कयो वियो, उनखे बि छॾियो वियो आहे, उनखे बि FIR में शामिलु न कयो वियो आहे। हीउ हिकिड़े क़िस्म जो ढोंग ऐं नाटक रचाए करे माण्हुनि जी अखियुनि में जेको आहे त धूड़ विझण जी कोशिशि कई वई आहे, पर इहो कॾहिं बि जेको आहे सिंध जो अवाम कॾहिं क़बूल न कंदो ऐं इन्हनि तव्हांजे जेके इहे अमल आहिनि, तव्हांजा जेके कम आहिनि, इहे आम माण्हू जे साम्हूं ज़ाहिर थी चुका आहिनि। पर उन सां गॾोगॾु सिंध जी जेका हिकिड़ी न्याणी प्रिया कुमारी, जंहिंखे 3 साल गुज़री चुका आहिनि, उनखे अॼु अॼोके ॾींहं ताईं जेको आहे त सिंध हुकूमत ज़ाहिर न करे सघी आहे। मालिकनि जो, वारसनि जो इहो इल्ज़ाम आहे, मुबैना तौर ते संगरार जा सैयद आहिनि, शाह आहिनि, जिन जेको आहे त उनखे अगवा करे पाण वटि क़ैद करे रखियो आहे। कुझु वक़्तु अॻु में त हिकिड़े क़िस्म जी जेको आहे त मुबैना वीडियो बि ज़ाहिर थी हुई, जंहिंमें ज़ाहिर कयो वियो, उन जेको इल्ज़ाम हणे पियो वीडियो में, उन ॿुधायो त जेको आहे त प्रिया कुमारी जी अमड़ खे जेको संगरार जो शाह आहे, उहो जेको आहे त ब्लैकमेल करे पियो दोस्ती यारी रखण जे लाइ। उनजे इनकार ते उन खां बाद में जेको आहे त उनखे तकलीफ़ ॾियण जे करे उनजी न्याणीअ खे अगवा कयो वियो। पर वरी गॾोगॾु उन सां ई थोरे अरसे खां बाद में कराची सां वाबस्ता जेको आहे पुराणो सहाफ़ी आहे मुश्ताक सरकी, उन पंहिंजे सोशल मीडिया पेज ते जेको आहे त दावा कई त जेको इहो प्रिया कुमारी आहे, उहा संगरार जे शाहनि वटि मौजूदु आहे, कराचीअ जे कंहिं स्कूल में पढ़ंदी बि आहे, कराचीअ जे कंहिं इलाइक़े में रहाइश पज़ीर बि आहे ऐं हुन ते एतिरे क़दुरु बि दावा कई त जॾहिं तव्हांखे इहा न्याणी हथु अचे त तव्हां हिनजी DNA करायो, आया इहा प्रिया कुमारी जो जेको वालिद आहे हक़ीक़ी तौर ते उन जी DNA मैच थिए थी या ॿिए कंहिं माण्हू जी DNA मैच थिए थी। हीउ हिकु वॾो जेको अलमियो आहे ऐं वॾी गहरी ॻाल्हि आहे, इन जे मथां कमु करण जी ज़रूरत आहे। 3 साल जो अरसो गुज़री चुका आहे, प्रिया कुमारी हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जे लाइ जेको आहे हिकिड़े क़िस्म जो चैलेंज आहे, उनखे जेको आहे त पंहिंजे मथां जेको इहो दाग़ आहे, जेको इहो दाग़ धोअण जो हिकिड़ो मौक़ो आहे त हिनमहिल ताईं उहो इन्वेस्टिगेशन जे हवाले सां एतिरी हद ताईं न आहिनि पहुची सघिया त आया प्रिया कुमारी जीअरी आहे बि या न आहे। ताज़ो जेका JID जोड़ी वई IG सिंध पारां, उन में जेको आहे सुठा ऑफिसर उन में जेको आहे शामिल आहिनि, जंहिंमें जावेद जसकानी साहब आहिनि, अमजद शेख साहब आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे त हिकिड़ो हक़ीक़त में ॾिठो वञे त जेको आहे उन्हनि जो बैकग्राउंड जेको तमामु बहितर रहियो आहे, इंसान दोस्त ऑफिसर आहिनि ऐं उन्हनि जो जेको इहो ख़्यालु इहो आहे त इंशाअल्लाह असां जेको आहे हतमी सूरत हाल ताईं जेको पहुची करे न्याणी खे बाज़ियाब कराईंदासीं। असां बि दुआगो आहियूं, पर सिंध हुकूमत खे सोचणु घुरिजे जेको इहे केस आहिनि, इहे इन जे लाइ इम्तिहान आहिनि ऐं गॾोगॾु जेको आहे त पुलिस खां जेको आहे हीअ सिंध हुकूमत जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि, जेको वांगारू जो कमु वठनि पिया, इहो पंहिंजो वांगारू वारो कमु जेसि ताईं वठणु बंदि न कंदा तेसि ताईं सिंध में जेके हालतूं आहिनि इहे ईअं ई रहंदियूं।
मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको आहे सब्सक्राइब कयो। बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे ॿिए प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।